नाज़रीन, औरतुनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां नवदेरो जे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज में तक़रीब कोठाई वई। उन हवाले सां ॾिसूं था रशीद अबड़ो जी हीअ रिपोर्ट। नौंदरो जे शहीद बेनज़ीर भुट्टो गर्ल्स डिग्री कॉलेज में औरतुनि जे आलमी ॾींहं हवाले सां तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें सेक्रेटरी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी शबनम गुल, डायरेक्टर कॉलेज लाड़काणो करम हुसैन वधो, प्रिंसिपल बेनज़ीर गर्ल्स डिग्री कॉलेज फ़हीम अख्तर अंसारी, मीरो खान गर्ल्स कॉलेज जी प्रिंसिपल नसीम अख्तर, डिग्री कॉलेज नौंदरो जे प्रिंसिपल अतीक अमन सुमरो, प्रोफेसर नज़ीर अमन सुमरो, आबिद हुसैन खोखर समेत शागिर्दाणनि ऐं उस्तादनि वॾी अंग में शिरकत कई। उन मौके ते औरतुनि मथां थींदड़ ज़ुल्म ऐं बरबरत ते शागिर्दनि टेबलोस पेश कया। उन खां सवाइ क्विज़ कॉम्पिटिशन पिणु थी गुज़रियूं। तक़रीब में आयल महिमाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त पहिरियों असां जॉइंट फैमिली ॻंढियल कुटुंब हूंदो हो। हाणे असांजे घरनि में भितियूं माण्हू खणनि पिया ऐं ख़ानदान विखरनि पिया ऐं यूनिट टुटे पियो। पर जीअं त ॿारु वेगाणो थो थिए, उन्हनि जहिड़नि ख़ानदानी इनफ़रादी ज़ाल पीउ माउ जे जहिड़नि में इहो सबबु आहे त ॿारु पोइ ॿाहिरि थो वञे, ॿियनि खे पंहिंजो थो सम्झे, ॿियनि ते रिलाए थो करे, ॿियनि ते भाड़े थो, उते हू वर्गलाइजी थो वञे। त असां पहिरियों त पीउ माउ खे ॿार खे पंहिंजो करिणो आहे, मोहबत सां। ॿारु तड़के जो न आहे, ॿारु मार जो न आहे, ॿारु प्यार जो आहे। हक़ असांखे ऑलरेडी मिलियल आहिनि मज़हब जे उन में, जीअं अलाह साईं या हुज़ूर सलम जन जेके बि अलाह साईं सूरह निसा कई आहे, उन में तफ़सील सां लिखियो अथई त तव्हांखे हर शइ जो हक़ मौजूदु आहे। हाणे ज़रूरत आहे तालीम जी। उहा तालीम पोइ दुनियावी तालीम हुजे, दीनी तालीम हुजे, रूहानी तालीम हुजे। जेसिताईं असां उहे तालीम ॿारनि खे न ॾींदासीं ऐं उन्हनि जा दिमाग़ न खोलींदासीं ऐं उहो पंहिंजे उनखे पढ़ंदा न, तेसिताईं का बि तरक़ी नथी थी सघे। तालीम ई उहो ज़ेवर आहे, तालीम ई उहो हथियार आहे जंहिंसां औरत पंहिंजा हक़ पंहिंजा जेके हिन हासिल करे सघे थी। ऐं जेसिताईं असां पंहिंजे न्याणीअ खे, पंहिंजे धीअड़ीअ खे, पंहिंजी अमड़ीअ खे तालीम न ॾींदासीं, तेसिताईं असां इहो कॾहिं बि ख़्वाबु जेको आहे असांजो साबिया न थी सघंदो। मां तव्हां जे उन थ्रू चवां थी त वधि खां वधि न्याणियुनि खे तालीम ॾियारियो, तालीम पिराइण जी उन्हनि खे इजाज़त ॾियो। सिंध सिविल सर्वेंट रूल्स खे नज़र में रखंदे नए रूल जी 1975 वारे आइन जे रूल जे मुताबिक़ मां हिकिड़ो इहा सीनियोरिटी बि जुदा कई आहे फीमेल जी, ऐं इहो मुतसिब खे मां लेटर लिखियो आहे ताकि जेको आहे सो विमेन एम्पावरमेंट खे तरजीह मिले। उन मौके ते पोज़ीशनूं माणींदड़ शागिर्दाणनि में इनाम विराया विया, जॾहिं त तक़रीब में इहा पिणु घुर कई वई आहे त शागिर्दाणनि खे तालीम ॾियारी वञे, छाकाणि त बहितर माउ बहितर नस्ल पैदा करे सघे थी। रशीद अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, नौंदरो।